लखें लोड़ाऊ ससे आहिन सुञ में। लखें लोड़ाऊ ससे आहिन सुञ में, बर में बोराऊ खण प्यादी पाण से। अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी एस जी लतीफ़ सुर हुसैनी जो ही बैत जंहिंमें तमाम बेहतरीन ऐं वज़नदार सिंधी ॿोली जा लफ़्ज़ समायल आहिनि। वरी उन खां वधीक जेको हिन बैत में सबक़ समायल आहे, जेका नसीहत ऐं हिदायत थियल आहे, उन मां घणो कुझु पिराए सघिजे थो। लोड़ाऊ मां मुराद आहे फोरू, धाड़ेल, चोर, लुटेरो, इस्तहसाली, ज़ालिम, जाबिर, जेके कुवतूं आहिनि उहे सभु अची वञनि था। ससे मां मुराद आहे बेशुमार, सवे, हज़ारे, लखे, बल्कि बेशुमार जेके आहिनि लोड़ाऊ आहिनि सुञ में। बोराऊ, बोराऊ मां मुराद आहे सूंहों, सिधी वाट ॾेखारींदड़, रहबरी कंदड़, रहबर, राहरू, रहनुमा। हिते छा साईं ससुई सां मुखातिब आहे। लखें लोड़ाऊ ससे आहिनि सुञ में। ए ससुई हिन सुञ में जन रस्तनि सां तूं वञे पई, जंहिं गस सां तूं वञे पई, उहा बिल्कुलु सुञ आहे। उते लखें लोड़ाऊ आहिनि। हिन सुञ में लखें न पर बेशुमार लोड़ाऊ आहिनि, ज़ालिम आहिनि, जाबिर आहिनि। पोइ उहे इंसाननि जे रूप में बि आहिनि, जानवरनि जे रूप में बि आहिनि, जेके तोखे जानवरनि जे सूरत में खाई सघनि था, इंसाननि जे सूरत में तोखे फुरे सघनि था, लुटे सघनि था, तुंहिंजी इज़त खे दागदार बणाए सघनि था। बर में बोराऊ खण प्यादी पाण से। ए पंध कंदड़, ए पंध वींदड़ ससुई, ऋण में पाण सां को सूंहों खण, को रहबर खण, जेको तुंहिंजी रहबरी करे इन्हनि अणांगरनि रस्तनि सां। वरी हिन बैत में जेको सबक़ आहे, ही दुनिया आहे। ही जेको सुञ आहे उहा ही दुनिया आहे। हिन में लखें लोड़ाऊ आहिनि, जन जो को अंत ई न आहे। बेशुमार इस्तहसाली माण्हू हिन दुनिया में रहनि था। ज़ालिम, जाबिर, डिक्टेटर, इंसानियत जो रत चूसींदड़, उहे कुधा माण्हू, उहे ज़ालिम माण्हू, उहे जाबिर माण्हू रहनि था। इंसान खे चए थो त बर में बोराऊ खण प्यादी पाण से। ही दुनिया बर मिसल आहे। हिते तूं प्यादे मिसल आहीं, पाण सां को सूंहों खण, को रहबरी कंदड़ माण्हूअ जी रहबरी में हल। वो रहबरी कंदड़ को वली, को पैगंबर, को नज़रियो ॾींदड़ माण्हू थी सघे थो। त हिते छा साईं असांखे सम्झाए थो त हिन दुनिया में तव्हांखे अगरि कामयाबु थियणो आहे त कंहिं रहबर जी रहबरी में हलो, कंहिं रहबर जे ॾसियल सुठे वाट ते हलो, वाट ते हलो। पंहिंजे उस्तादनि जे कामयाबियुनि खे तव्हां पंहिंजो मुस्तक़बिल लाइ उन उस्तादनि जे खयल क़दमनि ते पंहिंजा क़दम रखी कामयाबियूं माणियो। उन्हनि रहबरनि जी रहबरी में हलो, तॾहिं ई तव्हां कामयाबु थी सघंदा। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन्हनि ते अमल कंदे सिंधी क़ौम जा जेके रहबर आहिनि, जेके रहनुमा आहिनि, जन सिधी वाट ॾेखारी आहे, जन हक़ ते हलण जो असांखे ॾांव सेखारियो आहे, हक़ ते हलण जी तलक़ीन कई आहे, जन असांखे हक़ ऐं बातल में फ़र्क़ु करणु सेखारियो आहे। उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदे पंहिंजे वतन वासियुनि जी मालिकी करियूं, पंहिंजे वतन जी मालिकी करियूं, पंहिंजे वसीलनि जी मालिकी करियूं।
तॾहिं ई असां पंहिंजे पेरनि ते बीह सघंदासीं, तॾहिं ई असां आज़ादियूं माणे सघंदासीं, तॾहिं ई असां कामयाबियूं माणे सघंदासीं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी बोल।